अकबर खान खां तूं बि ॼाण वठण में नाकाम थी मोटियो आहिनि। दिलार खान, अकबर खान मूंखे नाउमीद कयो आहे, पर मां नाकाम थी न आहियां मोटियो। पोइ हिन वक़्तु मूं वटि तूं कहिड़ी कामयाबी खणी पहुतो आहीं? अकबर खान जे ख़ासि माण्हू सोराब जो ज़मीर ख़रीद करे हिते पहुतो आहियां। अची ही पाड़ी कयो, रेस आराम जे लाइ निकिरी वियो आहे। चांहि तयारु थिए पई, बाक़ी ॿियो कमुकार हुजे त ॿुधायो, मां ॿाहिरि बीहां थो। तर्स हिते बीह रह, सोराब ज़रूरत आहे। हुकुम कयो, छा घुरिजे? मूंखे चाकर खान जो ॾस घुरिजे। तव्हां था चयो त मां अकबर खान सां गदारी कयां? हिते तोखे छा थो मिले? पर सोराब, मां तोखे एतिरो कुझु ॾेई सघां थो जो तुंहिंजी सोच खां ॻाल्हि मथे होड़ी। केतिरो ॾेई सघो था? चयमि न त तुंहिंजी सोच खां वधीक हूंदो। मूंखे छा करिणो पवंदो? मूंखे सिर्फ़ु इहा जांच करे ॾे त चाकर खान किथे क़ैद आहे। इन कम जे लाइ हिकु ॿ ॾींहं ज़रूरु लॻंदो। जेतिरो जल्द कमु कंदे त ओतिरा तोखे पैसा सवाइ मिलंदा। तव्हां पैसा प्यार करे रखो, तव्हांजो कमु मां करे ॾींदुसि। मंसूर खान, इन कामयाबी ते तोखे दाद ॾियणु खपे। दिलार खान, परियां तव्हां चाकर खान खे आज़ादु कराए वठो, पोइ पिया हिक ॿिए खां दाद वठंदासीं। पोइ ॿीहर कॾहिं था वञो अकबर खान तरफ़? अकबर खान वटि हिन वक़्तु करम खान आयल आहे, हुनखे वापसि वञणु ॾियो, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। करम खान ते कहिड़े मक़सद सां आयो? दिलार, थी सघे थो त करम खान खे जाबिर मोकिलियो हुजे, इहा ॼाण वठण लाइ त चाकर खान ज़िंदह बि आहे या मरी वियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।